अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरीं हलंदासीं हेडलाइंस की तरफ़। सुप्रीम कोर्ट सीनियर सहाफ़ी अरशद शरीफ जे क़त्ल बाबति जोड़ियल हुकूमती JIT रद्द करे छॾी। सुभाणे ताईं नई ख़ासि JIT जोड़ण जो हुकुम। चीफ जस्टिस उमर अता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अरशद शरीफ जो ॿेरहं माण्हू क़त्ल थियो। क़त्ल कीनिया में थियो आहे। उतां जी इंतिज़ामिया खां मदद वरिती वञे। अदालत हुकूमती JIT खे रद्द कंदे चयो त चाहियूं था क़त्ल वारे वाक़े ते आज़ादाणी जांच थिए ऐं जांच टीम सां कंहिं पासर जो तालुक न हुजे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा चयो आहे त न केरु असांजो फेवरेट आहे ऐं न ई वरी कंहिं जे ख़िलाफ़ आहियूं। पंजाब हुकूमत खे चई छॾियो आहे त हाणे कानून तब्दील कयो वियो त अॻूणे बल्दियाती कानून तहत ई चूंडूं कराईंदासीं। इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जी कॾहिं बि मुखालिफ़त नाहे कई। जल्दबाज़ीअ में सॼी इलेक्शन तकरारी नथा बणाए सघूं। हैदराबाद में हिरासमेंट जो शिकार शागिर्दियाणी परवीन रिंद भाउ ऐं चाचनि ते केस दाख़िल थियण ख़िलाफ़ हाई कोर्ट पहुची वई। परवीन रिंद चयो आहे त संदसि घर भातियुनि ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। खेसि टॉर्चर कयो पियो वञे त जीअं असां ठाह कयूं। जान ख़तरे में आहे, उन लाइ पुलिस बदिरां सिक्योरिटीअ लाइ रेंजर्स फराहम कई वञे। सिंध समेत सॼे मुल्क में वोटरनि जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। हैदराबाद, नवाबशाह, खैरपुर, कोटड़ी ऐं ॿियनि शहरनि में सेमिनार मुनक़िद करे रैलियूं कढियूं वयूं। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं ॾिसंदा असांजे YouTube चैनल ते। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।